ये सही सैयद ये दोस्तों ऐं साथियों अॼु हिते गॾु थियण जो जेको मक़सदु आहे शहीद जान मोहम्मद महर जी खे शहीद कयो वियो उन खां पोइ शहीद नसरुल्लाह गडाणीअ खे शहीद कयो वियो। शहीद नसरुल्लाह गडाणीअ जी अमड़ घोटकीअ खां कराची आई आहे पंहिंजे बचड़े जे लाइ जंहिंखे क़तल कयो वियो। हिते ग़रीब माण्हूअ जे लाइ हिकिड़ो कानून आहे ऐं अमीर माण्हूअ जे लाइ ॿियो कानून आहे। अमा पठाणी पंहिंजे बचड़े जेको शहीद नसरुल्लाह गडाणी उन जो शहीद थी वियो उन जे कातिलनि खे गिरफ़्तार कराइण जे लाइ घोटकीअ खां सिंध जी दिलि कराचीअ में आई आहे। असां उनखे यकीन था ॾियारिया आहियूं त GSN क़ौमी माज़ अमा पठाणी तोसां गॾु आहे। शहीद जे कातिलनि खे जेसि ताईं गिरफ़्तार न कंदा तेसि ताईं असां हर माज़ ते गॾु हूंदासीं। GSN क़ौमी माज़ खे जेॾी महिल सॾु ॾिनो वेंदो अॻ खां अॻरी हूंदी ऐं अमड़ जे पोयां हलण जे लाइ तयारु हूंदी। प्रिया कुमारी जंहिंखे 32 महीना गुज़री चुका आहिनि हिन महिल ताईं हुनजो को दस पतो कोन्हे। मासूम प्रिया कुमारीअ खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरत मां गुज़री रही आहे। असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो थो वञे। कॾहिं बेरिया टाउन जहिड़ा मनसूबा त कॾहिं मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट ॾे असां सिंधी माण्हुनि जी ज़मीनूं धारियुनि माण्हुनि खे अलाट करे ॾिनियूं थियूं वञनि। असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। मंशात एतिरी वधी वई आहे जो नौजवान नस्ल जी ज़िंदगी तबाह थी रही आहे। मासूम ॿार जेॾी महिल उन्हनि खे अस्पतालुनि में खणी था अचनि त अस्पतालुनि में दवाऊं न आहिनि। उन्हनि अस्पतालुनि जे नालनि ते वॾियूं वॾियूं बजटियूं अचनि थियूं उहे सभु खाधियूं थियूं वञनि। असां चवंदासीं अमा पठाणीअ खे अॼु यकीन ॾियाराईंदासीं कराची सिंध जी दिलि आहे। कराची तव्हां सां गॾु आहे। सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे। ही जेको शहीद नसरुल्लाह गडाणीअ खे शहीद कयो वियो असां तव्हां सां गॾु आहियूं। GSN जेॾी महिल बि असांखे हुकुम थींदो जस्कम शहीद बशीर खान कुरैशीअ जा पैरोकार असां तव्हां सां गॾु हूंदासीं।